नाज़रीन हिन वक्त असीं मौजूद आहियूं KG स्कूल में जिते इंतज़ामिया पारां असातिज़ा पारां 14 अगस्त जो प्रोग्राम जेको आहे उहो मुनक़िद कयो वियो आहे। अचो त असातिज़ा ऐं ॿारनि सां ॻाल्हायूं त उन जो 14 अगस्त जे बारे में हिन प्रोग्राम जे बारे में छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो सादिया तबस्सुम आहे ऐं मां KG स्कूल मां आहियां। त अॼु असां 14 अगस्त पंहिंजे स्कूल में मल्हायो आहे ऐं तमामु जोश ऐं जज़्बे सां। ऐं 14 अगस्त ते असां पाकिस्तान आज़ादु थियो 14 अगस्त 1947, जंहिंमें वॾनि वॾनि शख़्सियतनि जो किरदारु हुयो पाकिस्तान खे आज़ादु कराइण में, जीअं त अलामा मोहम्मद इक़बाल, क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना, सर सैयद अहमद ख़ान, इन सभिनि जो भरपूर किरदारु हुयो असांजे पाकिस्तान आज़ादु कराइण में। ऐं अॼु अगरि असां पाकिस्तान आज़ादु न हुजे त असांखे ब्रिटिश माण्हू जे घर मतिलबु या थांब वारी ईअं करूं आहे। शुक्र आहे त अॼु असां आज़ादु आहियूं, आज़ादु हिकु मुल्क में रहूं था ऐं पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारूं था। 1947 ते पाकिस्तान आज़ादु थियो। 14 अगस्त जो ॾींहुं असां ॾाढो पुरजोश तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं ऐं आज़ादी दुनिया जी सभ खां वॾी नेमत आहे, ग़ुलामी दुनिया जी सभ खां वॾी लानत आहे। असां पंहिंजे बुज़ुर्गनि जो शुक्रिया अदा कंदासीं त असांखे हुननि आज़ादु मुल्क में रहूं था। असां त अंग्रेज़नि जे हुन में न कब्ज़े में न आहियूं, असां आज़ादु मुल्क में रहूं था, असांखे ॾाढी ख़ुशी आहे। पाकिस्तान जीअं त असांजो मुल्क आहे, असांखे अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे। ऐं हाणे त असां 75 साल थी विया आहिनि असां पाकिस्तान खे हासिलु करे चुका आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह क़ाइद-ए-आज़म जी जदोजहद, सर सैयद अहमद ख़ान ऐं मौलाना मोहम्मद अली जौहर ने मौलाना शौकत अली जौहर जे उन्हनि जे जदोजहद सां असां पाकिस्तान हासिलु कई आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे ऐं असांखे जदोजहद करणु घुरिजे त पाकिस्तान खे अॻिते कीअं वधायूं ऐं पाकिस्तान जी तालीम पाकिस्तान जे जवाननि खे तालीम करणु घुरिजे ऐं उन्हनि खे अॻिते वधण जी कोशिशि करणु घुरिजे।